सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बहरिया टाउन मामले ते का बि पुरस्कार ख़ामोशी न आहे। असांजो मौक़िफ़ वाज़े आहे, कंहिंखे बि वधीक ज़मीन खणण जी इजाज़त न ॾींदासीं। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न आहे। बहरिया टाउन में जेको कुझु थियो, छा उहो जाइज़ हो? सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हाला पहुची MP डॉक्टर मखतूम रफ़ीक़ुज़्ज़मा, मखतूम ख़लीक़ुज़्ज़मा, मखतूम सईदुज़्ज़मा जी अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त माण्हुनि जा घर माण्हुनि ऐं सरकार जूं मिल्कियतूं साड़ियूं वयूं, जेको बिल्कुलु नाजाइज़ हो। कंहिंखे बि माण्हुनि सां ज़्यादती करण न ॾींदासीं। वॾे वज़ीर चयो त सिंध जे माण्हुनि PTI खे रद्द करे छॾियो आहे, इन करे सिंध सां ज़्यादतियूं थियनि पयूं। उन चयो त ईंदड़ इलेक्शन में PTI खे अवाम मुकमल तौर रद्द कंदी त अवाम जा मसइला हल थींदा। उन चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां न सिर्फ़ सिंध सां पर ॿियनि सूबनि सां बि बेवाजिबियूं पयूं थियनि। उन खां अॻु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी अॻवाननि सां गॾु कशमोर पहुची PP जे अॻवान सलीम जान मज़ारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। वॾे वज़ीर जेकमाबाद में सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी, MPA मुमताज़ जखराणी जी चाची ऐं अब्दुल रशीद जखराणी जी अमर जी वफ़ात ते ताज़ियत कई, जॾहिं त सखर में PP अॻवान ख़ुर्शीद शाह सां संदसि भाईटे जे लाॾाणे ते ॾुखु वंडियो।